हिन वक्त जी अहम ख़बर वाखिंदासीं। तहरीक इंसाफ के बानी ऐं शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त साइफ़र हसास दस्तावेज़ आहे जंहिंसां अमेरिका ऐं पाकिस्तान जो हिक ॿिए सां एतमाद जुड़ियल आहे। फ़ैसिले में चयो त जज अबुल हसनात ज़ुल्करनैन 7 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। फाइंडिंग्स में साइफ़र अखि ॾिठा शाहिद ऐं सीक्रेट दस्तावेज़नि जी अहम शामिल आहे। ॿिन्ही जाबदारनि जो ट्रायल दौरान जजिस जे अॻियां रवैये खे बि नज़र में रखियो वियो। साइफ़र केस 17 महीननि जी जांच खां पोइ दाख़िल कयो वियो हो। तफ़सीली फ़ैसिले मौजूदु बतौर वज़ीर आज़म पीटर बानी जी ज़िम्मेवारी हुई त साइफ़र वापसि करे ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। तहरीक इंसाफ जे बानी शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो पियो आहे। फ़ैसिले में चयो पियो त साइफ़र हसास दस्तावेज़ आहे जंहिंसां अमेरिका ऐं पाकिस्तान जो हिक ॿिए सां एतमाद जुड़ियल आहे। जज अबुल हसनात ज़ुल्करनैन 7 सफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे।